बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सभिनी खे साईं जी नईम साहब चयो अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। वागुणूं था रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब वधाए मूंखे इल्म में। सारी हीअ स्लाइड दुनिया दुआ जे बजाय थी दुआ लास्ट हुई आहे। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सिपारो टीहों साईं जुज़ ऐं नालो आहे अम्मा सिपारो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां हेसि ताईं अल्हम्दुलिल्लाह मुकमिल करे चुका आहियूं। दुआ जेका 93 नंबर सूरत आहे, 11 आयतूं हुयूं। ईअं पढ़ूं था पिया त शर, हिन ते शीन ते शद आहे, हिनखे टिनि नालनि सां सॾे सघिजे थो पियो। ते मूं टई नाला आंदा आहिनि, उनखे थोरो फ़र्क़ु ॾिसंदासीं। फ़र्क़ु त कोन्हे, पर कीअं करे लिखनि था उहो ॾिसंदासीं। अशर, हिनखे छा चवंदा आहिनि? अशर। ऐं 94 नंबर आहे हिन जो। हिन में कुल आहिनि 8 आयत। इंशाल्लाह अॼु हिनखे मुकमिल कंदासीं। हक़ीक़त में त इहे त साईं 2-3 सेशन थियणु खपनि हिन जा, पर कोशिशि कयूं था त इंशाल्लाह ताला साईं असांखे तौफ़ीक़ ॾींदो त हिनखे मुकमिल कंदासीं। बाक़ी रहियो सुवाल इहो त हिनखे मुकमिल तरह सां सिखणु सम्झणु अधु कलाक जो कमु न आहे। हिन लाइ त तमामु घणो वक़्तु खपे। बहरहाल थोरी थोरी ॻाल्हियूं कबियूं इंशाल्लाह ताला। हीअ जेका सूरत शर नंबर 94 आयतूं 1 खां 8, इन में 2 ॻाल्हियूं थोरो इन में रखियूं आहिनि असां। उहे कहिड़ियूं? हिकु त हिन में लफ़्ज़ ईंदो उसरन युसरन। जॾहिं किथे बि वक़फ़ो कबो आहे त पोइ उसरा करे पढ़िबो, युसरा करे पढ़िबो। इहो तजवीद जो क़ानून आहे। हिकु ॻाल्हि इहा, हिन जे लफ़्ज़नि जी माना बि सम्झी वई। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में जेके 8 आयतूं आहिनि, उन में 4 नंबर जेका आयत आहे उहा आहे वरफ़अना लक ज़िक्रक। इहा तमामु अहम आयत आहे त सभु शइ अहम, पर मक़सदु सम्झण जी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ो थोरो सबबु थींदो आहे त ही ॿई जेको आहे न, रंग ॾियण जो इहो को ख़ूबसूरत बनाइण जी ॻाल्हि कोन्हे का। रंग ॾियण जो मक़सदु इहो आहे त हिन में को मक़सदु आहे सॼी हिकिड़ी आयत, पर वरफ़अना ही अच्छे में लिखियल आहे रंग में, इहा लक ज़िक्र। हाणे में थोरी ॻाल्हि सम्झण जी आहे, जंहिंखे माना अचे थी उहो त सम्झी वेंदो। पर हिन में लक ज़िक्रक ॿिन्ही में काफ़ आयो आहे, आख़िर में हिन में कोन्हे, हिन में न आहे। असां इहो सभु सिखियो आहे। असां कद थींदो आहे तुंहिंजे लाइ, इहो सेकंड पर्सन हूंदो आहे मुख़ातिब। फर्स्ट पर्सन हूंदो आहे मुतकल्लिम। जेको माण्हू पाण ॻाल्हाए थो, उहो कलाम करे थो, हुनखे चइबो आहे मुतकल्लिम, कलाम करण वारो। जेको ॿुधण वारो आहे उहो मुख़ातिब आहे। हिन कंहिंखे मां ख़िताब कयां थो, केरु थो ॿुधे। त ही वरी हिनखे चइबो आहे, मां स्लाइडूं कोन खणी आहियां छो जो असां इहो कवर करे चुका आहियूं। इहो छा आहे? इहो आहे अटैच्ड प्रोनाउन। ठीकु आहे न साईं? अटैच माना गॾियल आहे, लफ़्ज़ इहे अलॻि न हूंदा। लास्ट टाइम चयोसीं कॾहिं बि घर वञो प्लीज़ ॾिसजो इहो त क ऐं क। हाणे तव्हां चवंदो ही न सां अटैच था लाम सां, ही अटैच्ड न आहे, न, ही अटैच प्रोनाउन आहे। फ़र्क़ु छा आहे त अरबी में जेके अखर आहिनि, उहे कहिड़ो अखर कंहिंसां गॾिजे थो पियो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। जीअं रा जेको ही आहे रा, हिनखे अणी कोन हूंदी आहे। ही न पुठे गॾिबो न अलॻि अलॻि लिखियल आहे। पुठे गॾी सघिजे थो अञा, पुठ ते जीअं रा ही आयो आहे न, त ही शीननि सां गॾिजी आयो, त ही गॾिजी सघनि था पिया। पर रा सां हिन तरफ़ कोई अखर ईअं गॾिबो न। ॻाल्हि इहा आहे ज़िक्रक, इन करे अलॻि लिखियल आहे। रा जी कैपेसिटी कोन्हे त हिन सां गॾिजे। ठीकु आहे न? इन करे क अलॻि लिखियल आहे, पर आहे हिकिड़ो लफ़्ज़ आहे ज़िक्रक, पेशता क हिन सां बिल्कुलु। ॿियो ना, इहो अटैच प्रोनाउन आहे।
इहो बि हिननि सां अटैच्ड आहे, अलॻि तव्हां कॾहिं न ॾिसंदो ना खे। वरफ़ाना लका ज़िक्रक, इन जी माना सिखंदासीं इंशाअल्लाह ताला। तिलावत लाइ असीं रिक्वेस्ट कयूं था साईं चनू साहब काइंडली थोरो साईं अदा मोहम्मद बशपा इंशाअल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक फ़इन्न मअल उसरि युस्रन इन्न मअल उसरि युस्रा फ़इज़ा फ़रग़त फ़ंसब व इला रब्बिक फ़रग़ब। सदक़ल्लाहुल अज़ीम। माशाअल्लाह साईं जज़ाकल्लाह फ़ी दुनिया वल आख़िरह। बहितरीन माशाअल्लाह ॾाढो। हाणे जॾहिं असां माना कंदासीं न, ही सूरत घणाई पढ़ंदा आहिनि ऐं मोहबत सां पढ़ंदा आहिनि। दुआ ऐं इहो पेयर आहे ईअं सम्झिजे। अॼु खां पोइ जॾहिं असां इहा निमाज़ में पढ़ूं त हाणे असांजो मक़सदु इहो हुजणु खपे त हिकु त हिन जा लफ़्ज़ सम्झणु अचणु खपे। जॾहिं असां निमाज़ में पढ़ूं न, ख़ासि तौर ते ध्यानु हुजे त लफ़्ज़ चवनि छा था। उहे सॼियूं ॻाल्हियूं जेके हिते करे सघंदासीं, जेका अलाह पाक तौफ़ीक़ ॾिनी, हुनजी मदद सां जेको ॻाल्हाईंदासीं इंशा अलाह ताला, उहो ज़हन में आयो त अलाह पाक हिन में असां लाइ हलाई रखंदो इंशा अलाह। हाणे हिन जो नालो छा आहे? किताब शुरू थिए थी अलम नशरह, हिनखे नालो बि लिखियो अथऊं सूरह अलम नशरह। पर हिकिड़ो असां शुरू कयोसीं सूरत तुन नशरह, न सूरत शर, ठीक आहे न, शर, उहो ईअं थियो। ॿियो आयो अलम नशरह, टियों बि हिन जो हिकिड़ो नालो लिखियो हूंदो, किथे क़ुर में ईंदो आहे लिखियलु, उहो ॾिसंदो। हाणे हीअ आहे 94 आयत, ठीकु आहे। हीअ आहे इन जो ॿियो नालो। हीअ साॻी सूरत आहे। किथे किथे तव्हां क़ुर पाक में ॾिसंदो लिखियलु हूंदो इंशरा, टे नाला लिखियल हूंदा आहिनि। तर्जुमो आहे हिन जो, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजो सीनो तो लाइ कुशादो न कयो अथऊं छा, ऐं तुंहिंजो उहो बोझ तोखां लाथोसूं जंहिं तुंहिंजे पुठीअ खे ॻरो कयो हुयो, ऐं तुंहिंजी साराह तो लाइ मथाई कईसूं, छो त बेशक अहंज सां गॾु सांझा। अहंज माना ॾुखियाई, ॾुखियाई सां सवलाई आहे। वरी थो चए ॿीहर, बेशक अहंज सां गॾु सांझा। तंहिं करे जॾहिं वांदो थिए, फारिग माना फ़र्क़ त माना वांदो, फारिग थींदो आहे न माण्हू, वांदो थिए तॾहिं इबादत कर या महिनत कर, ऐं ख़ासि पंहिंजे पालनहार ॾांहुं दिलि लॻाए। इहो आहे हिन जी ओवरऑल माना। ऐं मां हिन में ही लफ़्ज़ ब लफ़्ज़ जे हिसाब सां न कयल आहे माना, जेका तफ़सील माना थियल ई वेबसाइट तां उतां ई कई अथऊं। हिनखे थोरो तब्दील कंदासीं लफ़्ज़नि जे हिसाब सां। मक़सदु साॻी हूंदो, तब्दील त कोन थो को करे सघे। लफ़्ज़ साॻिया ई हूंदा, छो हुनखे सम्झण जे लाइ वधीक माना वाज़े कबो इंशाअल्लाह ताला। हलूं था बैकग्राउंड ते। सूरत जेका वदुहा ही, हिन जो बैकग्राउंड छा हुयो त इहा सूरत आहे काई 11 नंबर ही। 10 नंबर सूरत जेका आई अल फज्र, उन खां पोइ काफ़ी वक़फ़ो अची वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते मुस्तरिब हुया, त पोइ वदुहा लथी। हिन में केॾी दिलदारी ॾेई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। वदुआ वल्लैल सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, न ही तुंहिंजो रब तोखे न छॾियो अथई, न तोखां नाराज़ थियो। इहा दिलदारी अची वई। हुन खां पोइ ॿी ॻाल्हि हली अॻिते जेको बि हुयो। हाणे हिते था ॾिसूं त सूरत दुहा कहिड़ी हुई? 93 हीअ। हुन खां पोइ हीअ कहिड़ी आहे पंहिंजी 94? 94 आहे कहिड़ी? सूरह अलम नशरह। ऐं हिन काई नंबर सूरत आई 12 नंबर, माना 11 नंबर हुई सूरत दुहा,
उन खां पोइ ही आई आहे इन में बि हिकमत आहे ॿ रखियल आहिनि न गॾु पाण में इन में बि कहिड़ी हिकमत आहे ॾिसो उन खां अॻिते जॾहिं हलंदासीं त पोइ वरी 95 कहिड़ी ईंदी सूरत 3 वसे हिनखे हाणे पहिरीं ॻाल्हि हिन सूरत खे सम्झी न सघंदासीं अगेन साईं इहे मुंहिंजा लफ़्ज़ आहिनि कोई तफ़सीर जा लफ़्ज़ कोन्हनि के किथे ॿिए जा न खयल आहिनि अल्लाह सी माफ़ कंदो जेकॾहिं का ग़लती थिए अल्लाह पाक माफ़ी ॾींदो ऐं कोशिशि कंदासीं त सही लफ़्ज़ इस्तेमालु थियनि माना हिन सूरत खे सम्झण जे लाइ सूरत दोहा खे सम्झणु लाज़मी आहे हाणे उनखे सॼी सूरत सिखी त आया आहियूं पर उन में जेका हीअ 5 नंबर आयत आहे न वलसौफ युतीक रब्बुक फतरदा हाणे जेकॾहिं इन ते गौर कबो न अलम नशरा वारी जेका सूरत आहे सॼी वाज़े थी कॾहिं बि ज़हन में ॻाल्हि अचे न त ॾिसे त इहा कहिड़ी आयत ई वलसौफ युतीक रब्बुक फतरदा इन जो मतिलबु छा हो ऐं सगोई या सिगोई अता कंदो तोखे अता हिकु अलॻि लफ़्ज़ आहे ॾियणो अलॻि लफ़्ज़ आहे अता थींदो आहे उनजी ज़रूरत मुताबिक़ उन खां मथे इहो थींदो अता करणु ऐं सिगोई अता कंदो तोखे तोखे पालनहार तुंहिंजो फतरदा एतिरो जो तूं ख़ुशि थी वेंदे कमाल ॾिसो हिन में डायरेक्ट माना हिकिड़ो मुखातिब या कलाम जो असर ॾिसो अल्लाह पाक थो चवे इहा ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिगोई अता कंदो तोखे वॾो दिलदारी अची वई मां वधा कर बुक मां कला वरी अचे थो पियो ते ऐं सिगोई अता कंदो तोखे तुंहिंजो पालनहार सिगोई वरी अॻिते चवईं वरल आख़िरत ख़ैरु लक मिन उला आख़िरत दुनिया खां बहितर आहे या तुंहिंजो ईंदड़ टाइम पहिरें टाइम खां बहितर आहे ॿई ॻाल्हियूं हुयूं पर सौफ़ माना सिगोई जल्दी एतिरो अता कंदो जो तूं ख़ुशि थी वेंदे हाणे हिन ते गौर था कयूं वक़्त था हलूं हीउ जेको ता आहे न इन ते गौर करणु ज़रूरी आहे हाणे जेकॾहिं ईअं त ॿुधाए थी तूं राज़ी थी वेंदे हाणे हिननि ॿिन्ही में जेको 93 94 आहिनि उन्हनि में जेके ॻाल्हियूं साॻियूं आहिनि ऐं जिन ॻाल्हियुनि में फ़र्क़ु आहे उनखे थोरो नज़र में रखो हीअ हुई 11 हीअ आहे 12 नंबर नुज़ूल जे हिसाब सां हाणे हिन में बि क आयो आहे हिन में बि क आयो आहे इहा इन में ख़ुशूसियत आहे त क माना इहे ॿई सूरतूं ख़ासि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कलाम कयूं वयूं तूं इनजी तमामु घणी अहमियत आहे माना इनखे ईअं न सम्झे त क माना तूं जा ॻाल्हाए ॻाल्हाए केरु थो अलाह थो ॻाल्हाए घणा दफ़ा क आयो आहे इहे ॾिसो हिननि में तक़रीबन 16 हिन में बि क क क क सभई ॻाल्हि न उन खां पोइ हलंदासीं अॻिते हिन में आयो आहे अलम जा जिका ठीकु आहे हिते बि आयो आहे अलम इहा बि हिन में मुनासिबत आहे हिन में छा आयो आहे अलम जा जिका यतीमन फआवा ववजदक दल्लन फहदा ववजदक आइलन फगना हाणे हिन में 3 आयूं ॻाल्हियूं अलम चई करे पोइ वरी आई आहे हिन में तव्हां ॾिसो अलम चई करे पोइ बि ऐं आई आहे हाणे हिन में बि माना मक़सदु आहे त हीअ जेके आहिनि न हीअ जॾहिं अलम नशरा लक सदरक अची वियो उन खां पोइ हीअ ला आहे हिते हिन में ला इहो इन करे अहम आहे त ही कॾहिं बि अलॻि माना कोन थी कढी सघिजे हिन आयत जी न हिन आयत जी न हिन आयत जी न हिन आयत जी इहे ॿई हिकु ही 2 ऐं 3 ऐं 4 पाण में गॾु आहिनि पर हिन में आहिनि 4 आयतूं हे आहिनि 3 आयतूं हक़ीक़त करे ॾिसजे त अलम खां पोइ जेके ही हे वा न हक़ीक़त करे ॾिसजे त उहो हे थींदो ऐं हे हीअ जेका अलज़ी वारी आहे न इहो आहे छा इहो हिन ॾे थी इशारो करे
वदाना अनका विज़रक वो केड़ो बार अल्लज़ी अनकद ज़हरक माना हिय वाज़िह थी करे हिन आयत के इन करे ये चई सके तो पियो तो मेन हिकु ब ये टे आयतूं हिन में ज़िक्र टे आयतूं हिन में ज़िक्र इहा थी हिकड़ी मुशाबिहत उन खां पोइ हिते आयो आहे अम्मा हिते ईंदो फ़इन इहा हिन में फ़र्क़ु आहे ॿिन्ही में हलूं था आयत नंबर 1 ते हिन में हिकड़ी तमामु सही गौर तरफ़ ॻाल्हि आहे यानी उहा ॾिसण जी ॻाल्हि आहे कहिड़ी सही ऐं ग़लति तर्जुमो कीअं आहे अचो ॾिसूं हिन जी माना छा आहे अलम नशरह लक सदरक ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा न अलम छा आहे छा न कयो अथऊं कुशादो तो लाइ तुंहिंजो सीनो लक माना तो लाइ असां सिखी आया आहियूं सदरक तुंहिंजो सीनो हाणे हिते से इंटरनेट मां कढियो अथऊं काफ़ी जाइनि ते इहो मां कढिया आहिनि बाक़ी वल्लाहु आलम बि कहिड़ी जाइ ते उहो असांखे पाण सम्झणु खपे ॾिसणु खपे उहा ॻाल्हि हाणे ॾिसो आयत इहा ई लिखी पई आहे पहिरीं हीअ था चऊं हीअ हाणे हिन में चए छा थो क्या हमने तुम्हारा सीना खोल नहीं दिया ही तर्जुमो पंहिंजे हिसाब सां हक़ीक़त में ई ग़लति आहे इहो थियणु खपे क्या नहीं हमने खोल दिया तुम्हारा सीना छो जो ही जेको आख़िर में ईंदो न इहो थोरो सही मां थी सघे ग़लति हुजां मूंखे कोई दोस्त कोई बि मेंबर असांजो अधी वेठो आहिनि उहो हाणे या पोइ करेक्ट करे सघनि था पिया जेकॾहिं मां ग़लति हुजां उहा ॻाल्हि आहे त हे ॼण ईअं ॼण किथे थोरो कजे इहो असां सूरत दुआ में ॻाल्हाए आयासीं पर छा न खोलियो इहो ॼण इहो सुवालु आहे इनखे यकीनी सां हा आहे जवाबु हिकिड़ी ॻाल्हि इहा इहो त थियो ठीकु आहे जेकॾहिं ग़लति न बि चऊं हिनखे पर क़ुर जे लफ़्ज़नि जी इनकम्पलीट माना आहे हिन में इनकम्पलीट थोरे ते गौर कजो प्लीज़ सभई ही ग़लति आहे माना छो अल्लाह आलम अॻे मां ग़लति हुजां त जेके हिते वेठा आहिनि या मां वीडियो भरींदुसि कॾहिं बि को माण्हू ॿुधे थो इहो ग़लति न आहे त महिरबानी करे प्लीज़ मूंखे तव्हां करेक्ट करे सघो था पिया मां हिते ॿुधायां थो छाजे करे ग़लति आहे ॾिसो ही छा लफ़्ज़ आहे लक तुंहिंजे लाइ तो लाइ हिन जी माना हिन में कोन्हे तव्हां ॾिसो क्या हमने तुम्हारा सीना खोल दिया इहो त हिन में हेठि अचे थो ॾिसो ही ग़लति हिकिड़ी ॿी क्या हमने तेरा सीना नहीं खोल दिया पर हिते जेको आयो आहे तव्हां ॾिसो सो सही कहिड़ो आहे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्या हमने तुम्हारी खातिर तुम्हारा सीना खोल नहीं दिया वो तुम्हारी खातिर वो लाए बिलू में लिखियल आहे इहो हिन में कोन्हे सही हिन ॿिन्ही में कोन्हे ॿई ग़लति आहे क़ुर पाक जो हिकिड़ो पर्टिकुलर बाक़ाइदो को लफ़्ज़ आहे जंहिंमें इंतिहाई वॾी माना आहे अल्लाह आलम के खां ग़लती थी आहे या हिनखे अॻिते कोन था हलूं पर इहो ॿुधाइणु फ़क़ति हुयो हिन में ग़लतियूं आहिनि तव्हां पाण ॾिसो हाणे पाण एतिरो ग्रामर सिखी विया आहियूं हलूं था पिया पंहिंजे सम्झाणी ते अलम नशरह लक सदरक छा न कयो अथऊं कुशादो तो लाइ लक तो लाइ तुंहिंजो सीनो तो लाइ छो अलम नशरह सदरक छो न जी माना हुते थियल ई न उहा इन लफ़्ज़नि जी माना आहे अलम नशरह सदरक तो लाइ माना हुयो हुनमें कुशादो कयो अथऊं सीनो तुंहिंजो बसि तो लाइ छो उहो इहो आहे तुंहिंजी ख़ुशी जे लाइ वल सौफ यूती करब फतरदा तूं रासी थी वेंदी सीने कुशादे करण सां छा थींदो आहे काई बि परेशानी हूंदी आहे काई बि ॿार हूंदो आहे उहो लही वेंदो आहे ॿियो सीनो खोलंदो आहे रब इश्रह ली सदरी अलाह मुंहिंजो सीनो खोल नबी मूसा अलैहिस्सलाम छा चयो रब इश्रह ली सदरी मुंहिंजो सीनो खोल सीनो खोलण सां छा थींदो इल्मु ईंदो इल्मु जॾहिं ईंदो अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चई छॾियो छा न कयो अथऊं कुशादो तो लाइ तुंहिंजो सीनो ऐं अॻिते तव्हां यादि कंदो पुठियुनि आयतुनि में असां पढ़ी आयासीं हिकिड़ो सूरह मुज़म्मिल में आहे तव्हां उहो न पढ़ियो असां इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला उनजी माना अॻिते बि ईंदी हिते बि ईंदी जॾहिं इहो कौल सकील आहे क़ुर पाक जी ॻाल्हि आहे त जॾहिं
जॾहिं शरह खुली वई शरह थी वई सद जेका सीनू त पोइ उहो सभु आसान थी वेंदो। ॿी बि हिन में आयतूं अलाह नबी खां चयो वियो त असां जॾहिं तोखे पढ़ाईंदासीं वन यसरु कल न इहो न सॉरी ॿी आयत हुन में बहरहाल उनखे छॾियूं था पर हिते आयो त जॾहिं असां क़ुर खे सोलो कंदासीं सनुक़रिउक फला तंसा सनुक़रिउक पोइ असां तोखे पढ़ाईंदासीं फला तंसा पोइ तूं न विसारींदे ओ इहो आहे अल्लाह मेरा शराक सनुक़रिउक फला तंसा अल्लाह पाक पाण सेखारींदो जॾहिं जिब्रील अलैहिस्सलाम जे थ्रू त पोइ छा थियो इन करे छा न कयो अथऊं कुशादो तो लाइ तुंहिंजो सीनो आसान करे छॾियो अल्लाह पाक ववदाना अंक विज़रक ऐं लाथोसूं तोखां उहो बोझ हाणे बोझ जा काफ़ी मतिलब आहिनि कहिड़ो बोझो जेका विच में आहे त न आई तव्हांखे बोझ थियो त छो न आयो आहे दिलदारी बि ॾिनी पर बोझ मिलाए छॾियोसीं दिलि तो लही वई उहा ॻाल्हि माना उहो ग़म लही वियो उन खां अलावा जेको दुनियादारी ते माना दुनियादारी न माना जेको दुनिया खे माना माण्हुनि खे तालीम ॾियण लाइ तबलीग करण लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु हुयो जेको दावत ॾियण जो उनमें जेके तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं उन परेशानी थींदियूं हुयूं सूरह मुज़म्मिल में छा चयो वियो उन्हनि खां हटो सुठी तरह हिते छा चयो तोखां लाथोसीं उहो बोझ माना उहा परेशानी न आहे कहिड़े बि क़िस्म जी हुजे ॿ टे ॻाल्हियूं हुननि में अची वञनि थी पियूं पर उहो तोखां लाहे छॾे थियूं हाणे इहो बि छा में अची वियो वल सौफ योतीक इहा बि इनायत थी अलाह पाक जी बोझ बि लही वियो अलाह थी अनकत ज़ारक जंहिं दरो कयो तो जी पुठीअ खे माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिं बि ॻाल्हि परेशान कयो हाणे असां इन ते ईअं अचूं कोई बि दिलि ते बोझ हुजे चाहे इल्म जो हुजे चाहे काफ़िर जेकॾहिं इबादतूं कंदा हुजनि अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जूं इहो छा घटिबो छा छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मैंने बर्दाश्त करणु तव्हां सम्झो था का मुमकिन हुयो इबादत दीन जी ॾियणो त हुनखे को ॿुधे ई न पंहिंजा माण्हू दुश्मन थी बीहनि पाड़े वारो दर सां लॻो लॻा चाचो उहो ऐं चाची उहे पहिरियां दुश्मन थी बीहनि पोइ बोझ थींदो न अलाह पाक चए थो इहे माना असां लाइ छॾियासीं जेका तोखे कनि पिया माना भार पा कनि असां लाइ छॾियासीं इहा अलाह पाक जी नेमत आहे पोइ अलाह पाक जेको चए थो पियो न वर फाना लक ज़िक्र ऐं मथां ई कईसूं तो लाइ तुंहिंजी साराह हिन आयत खे साईं हिकु ॿिनि टिनि सेशन्स में नथो एक्सप्लेन करे सघे मुख़्तसिर ॻाल्हायूं था पिया वरफ़अना मथां ई रफ़ा करणो रफ़ा माना मथे थींदो आहे थी सघे थो असांजो सिंधी रफ़ जेको आहे न रफ़ उहो मथे लॻंदो आहे थी सघे थो रफ़ मन मां निकितल हुजे वरफ़ मथे कयोसूं न माना असां वरफ़अना लक ज़िक्रक लक तो लाइ तुंहिंजी साराह हाणे जेकॾहिं हिन में ॾिसो केॾो हिकिड़ो हिकमत आहे क़ुर पाक जी तदबुर करणो आहे लक में ॿ मतिलब अची था वञनि जेकॾहिं असां लक कढी था छॾियूं वरफ़अना ज़िक्रक माना असां रफ़ा कयो मथां कयो तुंहिंजो ज़िक्र ज़िक्र त सभ खां मथां त अलाह जो आहे न केॾो हिन में अजीब ॻाल्हि थी वञे ठाहिण वारनि खे ठाहिण लाइ मिली वञे अलाह पाक त नबी करीम सां ज़िक्र त अञा अलाह खां मथे करे चयो आहे कहिड़ी ख़बर का क़ुर में अहिड़ी का पॉइंट कोन्हे जंहिंमें का शक थी सघे या का उन मां ग़लति माना निकिरी सघे हाणे हिन में कहिड़ी आहे वरफ़अना लक ॿी लक जी माना छा थींदी तो लाइ तव्हां ख़ुशि थी वञो न भला सौफ़ युतीक रबुक तुंहिंजो रब छा कंदो ॾींदो तोखे घणो अता कंदो त फतरदा ते तूं राज़ी थी वञे त राज़ी थी वञे त माना लक माना तो लाइ असां इहो ज़िक्र मथे करे छॾियो न ॿई ॻाल्हियूं हिन में अची वयूं ऐं मथां ई कईसूं तो लाइ तुंहिंजी साराह साराह कंहिंजी हूंदी आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अलाह पाक जी साराह पर अलाह पाक क़ुर पाक में हिते चए थो पियो त जेकॾहिं का मख़लूक में साराह आहे उहा तुंहिंजी आहे उहा मथां ई आहे
ॿियूं बि खोड़ ख़ूबसूरत शयूं आहिनि न असां घणी शयुनि जी तारीफ़ कंदा आहियूं मां सुहिणो तमामु बहितरीन ॿार आहे ॾाढो सुहिणो बसि दिलि नथी चए त माण्हू नज़र हटाए खणी खेॾाए हुनखे ॿी ॻाल्हि आहे को तस्वीर आहे को ॿियो बि को रिलेशनशिप आहे कंहिंजी बि तारीफ़ हुजे केतिरी बि हुजे पर दुनिया में जेका मखलूक आहे उन में तुंहिंजी साराह खे सभिनी खां मथे करे सुभान अल्लाह माना का गुंजाइश न निकिती ऐं जेके हुननि मानाऊं कयूं आहिनि न तो लाइ कढण खां पोइ हुन में हक़ीक़त में हिकिड़ो वॾो गैप आहे इहो ॾाढो ग़लति ठीकु इन खां पोइ हिकिड़े हंधि आयल आहे इहो हीअ मुंहिंजी तस्दीक कयल कोन्हे का पर चवनि किथे आयल आहे इहो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खां पुछियो त हिन जो मफ़हूम मतिलबु छा आहे तव्हां छा था चओ छा सम्झो था त अलाह पाक मुंहिंजी तारीफ़ साराह कीअं वधाई आहे त उनजो जवाबु हुयो त माना इज़ा ज़ुकिरत माना अलाह पाक जो जॾहिं बि ज़िक्र थियो त ज़किरत माई जेको बि अलाह जो ज़िक्र कंदो तव्हांजो बि ज़िक्र बहरहाल इहो तस्दीक थियल न आहे इन करे मां वधीक कोन थो वञा पर हिकिड़ी ॻाल्हि त सभिनी खे ख़बर आहे न कहिड़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह खां पोइ अलाह जे ज़िक्र खां पोइ छा आयो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु हिन में कहिड़ो नुक़्तो आहे हिकिड़ो ज़िक्र कंहिंजो आहे अलाह ऐं मोहम्मद जो ऐं जॾहिं बि ॿिनि जो ज़िक्र ईंदो आहे हुन में वा ईंदी आहे ऐं चइबो आहे ही ऐं ही हिन जी ज़िक्र हिन जो ज़िक्र ऐं हिन जो ज़िक्र अलाह पाक ने वा न रखी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु गॾिया पिया हिकिड़ी ॻाल्हि अॻिते हलूं छा इहो घटि हुयो तो अल्लाह पाक इहो असां सभिनी खे ख़बर आहे सूरह अल अहज़ाब यादि कयोसीं अहज़ाब माण्हू घणा चवंदा आहिनि एज़ाब न अहज़ाब अहज़ाब इन अल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीन आमनू या अय्युहल्लज़ीन आमनू या अय्युहल मुस्लिमीन न आहे आमनू जंहिं ईमान आंदो ईमान वारनि खे चयल आहे सल्लू अलैहि वसल्लम तस्लीमा माना इहो नसीब कंहिंजो आहे जिन ईमान आंदो आहे अल्लाह ऐं हुनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक चए छा त बेशक अल्लाह सदस मलाइका पैगंबर ते रहमत मोकिलींदा आहिनि ऐं ईमान वारो ऐं बि मथस सलात पढ़ो ऐं पूरी तरह सलाम चओ इन खां ॿी जेका आयत आहे उहा हिन सां रिलेट हुजे न हुजे पर इहा ॾाढी अहम आयत आहे हिन सूरह अहज़ाब जी उहा कहिड़ी 56 आहे न हीअ 57 नंबर कहिड़ी इन्नल्लज़ीना युज़ूना अल्लाह व रसूलहु बेशक जेके अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि हाणे ऐं अचो न ॾिसो हिते माना कलमे में ऐं अल्लाह न रखियो आहे पर हिन में सबबु आहे न हर कंहिंजो हर शइ जो हाणे छा थो चए बेशक जेके अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि हाणे ईज़ाईंदा कीअं आहिनि उहो हर को पाण ॼाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अताअत ते न हलंदासीं सुनत मुबारक ते न हलंदासीं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ते ख़ुशि त कोन हूंदा न क़यामत में जॾहिं माण्हू सुनत जी पैरवी कयल न हूंदो त कहिड़े मुंहं सां वठंदो ऐं ॿियो ईज़ाइण करबला जो वाक़ियो थियो इहा छा ईज़ाइण न हुयो या काफ़िर त ईज़ाईंदा ई ईज़ाईंदा न उहे त मुनाफ़िक छा ईज़ाइण न हुयो अल्लाह पाक चवे छा थो अल्लाह पाक जा लफ़्ज़ क़ुर पाक में इन इंसान खे सोचणु खपे बेशक जेके अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि ॾिसो ॿई गॾे वियो अल्लाह छड़ो ईअं चए पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि पैगंबर खे ईज़ाईंदा न अल्लाह खे कोई ईज़ाए सघे थो माना पैगंबर खे ईज़ाइण अल्लाह खे ईज़ाइण थी वियो हिते साबित आहे बेशक जेके अल्लाह ऐं वरी अल्लाह पाक चए थो इन ॾिसो न इंटेंसिटी ॾिसणु खपे न क़ुर पाक जा लफ़्ज़ तदबुर करण लाइ न को हिकिड़ो अखर बि को गैर ज़रूरी क़ुर पाक में थी सघे थो इहो मुमकिन आहे नामुमकिन आहे त अल्लाह पाक चए थो बेशक जेके अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि लफ़्ज़ ॾिसो न यूज़ून लिखियल आहे ईज़ाइण तिन खे अल्लाह दुनिया या आख़िरत में छा कई आहे लानत हाणे ॿुधायो कि क़ुर पाक में लिखियल आहे
सूरह अहज़ाब ऐं पोइ उन्हनि ते छड़ो लानत न आहे लानत छा आहे लानत आहे माना गुमराही आहे माना हटी विया रस्ते ते बसि ऐं लानत ॿियो कंहिं ते आहे लानत अलल काज़िबीन ऐं कूड़नि ते अलाह जी लानत माना उहे कूड़ा आहिनि जेके नबी करीम सां ईज़ाइनि था कूड़ असांजे मुआशरनि में ईअं आहे ॼणो आराम सां पाणी जो ढुक पीअणु अलाह असांखे महफ़ूज़ रखो ऐं पोइ उन लाइ छा आहे आख़िरत में वरी छा आहे ख़्वारी वारो अज़ाब बि आहे छड़ो अज़ाब न आहे ख़्वारी बि आहे इहो थियो हिते इहा बि नबी करीम सां शान में ॻाल्हि माना उन खां पोइ के असां जॾहिं चवंदा आहियूं असांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त लास्ट टाइम मुंहिंजे फैमिली जे सेशन में कंहिं चयो त तव्हां ईअं चओ था त असांजो रसूल रसूल त सभु असांजा आहिनि सभु रसूल असांजा बिल्कुलु आहिनि असां उमती कंहिंजा आहियूं असां त ओनरशिप उहा आहे न असांजी उमती असां यकीन त सभिनी ते करिणो आहे इहा ॻाल्हि आहे हाणे क़ुर पाक पाण छा थो फरमाए अल बकर में वरी अगेन ही 283 285 हाणे पहिरीं 253 में अलाह पाक फरमाए तिलकर रसूल फदलना बादहम अला बाद माना उहे पैगंबर आहिनि तिलकर रसूल उन्हनि मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत इहो अलाह पाक ख़ुदि फरमायो त नबियनि में अलाह पाक कंहिंखे कंहिं ते फज़ीलत ॾिनी आहे सिर्फ़ु नबियनि जी ॻाल्हि आई आहे रसूलनि जी बल्कि उन्हनि मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾींदीसूं पोइ छा आहे छो कीअं मंझान किन सां अलाह ॻाल्हायो मूसा अलैहिस्सलाम किन खे दर्जन में वॾो कयईं माना बराबरी न आहे पर असांखे छा आहे हुकुम असांजे लाइ इहो हुकुम आहे त ला नुफ़रिक़ु बैन अहदिन मिन रुसूल वही ला नुफ़रिक़ु बैन अहदिन मिन रुसूल असांखे फ़र्क़ु न आहे असां सभु नबीअ सां आहे अलाह पाक चए थो नबियनि में मां किन खे किन ते फज़ीलत ॾिनी आहे ठीकु पोइ सदन पैगंबर मां कंहिं हिक जे मञण में फ़र्क़ु न कंदा आहियूं असां सभिनी खे मञींदा आहियूं पर असांजो नबी केरु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हाणे ॿी ॻाल्हि अलाह पाक फज़ीलत कीअं ॾिनी आहे इहो अलाह पाक ॼाणे थो पर कुझु शयूं क़ुर पाक में बि आहिनि कुझु ॿिए हंधि मिली वञनि क़ुर पाक जी ॻाल्हि था खणूं हिते चई वियो वरफ़ाना लक ज़िक्रा क़ुर पाक जी पहिरें सूरत जी पहिरीं आयत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अलाह पाक जी तारीफ़ कहिड़ी आहे रब्बिल आलमीन आलम केतिरा आहिनि असांखे ख़बर आहे 18,000 आलिम सभु चवनि था 18,000 आलिम 18,000 दुनियाऊं आहिनि के त असां ॾिठियूं बि न आहिनि आलमनि चयो आहे वञूं था पिया 18 खां 20 हूंदियूं 22 हुजनि खणी 16 हुजनि 16,000 हुजनि हिकिड़ो फ़र्क़ु पियो खणी 8,000 हुजनि खणी 24,000 हुजनि ॻाल्हि इहा आहे त पर जेतिरा बि आलम आहिनि उन्हनि जो इल्मु के वटि आहे अलाह पाक वटि आहे न अलाह पाक चए थो त मां छा आहियां रब्बिल आलमीन उन्हनि जो पाण रब केरु आहे रब्बिल आलमीन अलाह हुनजी साराह आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा चई वमा अरसलनाक न मोकिलियोसीं तोखे नथो चए वमा अरसलना रसूल न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे डायरेक्ट वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सवाइ इन जे जो तूं रहमत आहे आलमीन ते आलमीन जेतिरा अलाह पाक जा आहिनि ओतिरा रहमत लिल आलमीन ही सही में लामतूं बहरहाल हाणे पर हिकिड़ी ॻाल्हि जो ज़रूरु ख़्यालु रखणु खपे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक हुजे या उन्हनि जो ज़िक्र मुबारक अचे त पूरो पूरो अदब मोहबत एहतराम नबी सगोर जो हूअं ई हुजणु खपे पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ बिल्कुलु हुजणु खपे छो अलाह पाक उन्हनि जो शान मथे कयो आहे वरफ़ाना लक ज़िक्र उन्हनि लाइ ख़ुदि अलाह पाक जो कलाम रखो कंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते त उनखे छा थो चइजे साहिब क़ुर ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु छा हुयो अलाह जे तरफ़ां ॾसियल आयतुनि ॿुधाइण वारो यतलू अलैहिम आयाती उन्हनि खे आयतूं पढ़ी ॿुधाईंदो आहे असां छा आहियूं असां उम्मत आहियूं क़ुर जूं आयतूं सिखण वारा हू नबी आहे असां साहिब क़ुर आहे आयतूं ॿुधाइण वारो आहे
उनके सेखारियूं के आए तू समझायूं के इल्म के ॾिनो अल्लाह पाक डायरेक्ट वही जे थ्रू असां कहिड़ा आहियूं आयतूं सिखण इहो आहे फ़र्क़ु पंजी छहीं आयत फ़इन्न मअल उसरि युसरा इन्न मअल उसरि छो त बेशक अज सां गॾु सहंज आहे 2 मिंट पिया से बाक़ी ऐं बेशक अहंज सां गॾु सहंज आहे यानी हीउ जेको अहंज आहे न दुनिया वारो तबलीग ॾियण जो डेफिनेटली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहिनि पिया त अल्लाह सां वधीक गुफ़्तगू थिए इबादत थिए रात जो जागी हीउ बि अल्लाह जो हुकुम आहे पर रिएक्शन जेको आहे उहो सुठो त कोन हुयो उन्हनि को मोट सुठी त कोन हुई उहा ॾुखियाई हुई अल्लाह पाक चए थो उन सां गॾु वरी सांझ इज़ा जा नसरुल्लाह फतह जॾहिं फतह थींदी न सांझ थी वेंदो न मदीने पाक में वरी सांझ थी वेंदो पोइ अल्लाह पाक छा थो चए आख़िरी आहे तो फ़ैदा फ़रक़त फंसब हिकु इतने वांदो थिए कीअं जेके दुनिया जे ॾींहं जे कमनि कारनि मूं तबलीग मूं दावत मां ही फ़ारिग़ थियो त पोइ महिनत कयो कहिड़ी ॻाल्हि जे लाइ वैला रब्बिक ऐं ख़ासि पंहिंजे इलामन ॾांहुं रब्बिक पंहिंजे पालण ॾांहुं फ़रग़ब रग़बत चइबी आहे न रग़बत थींदी आहे कंहिंसां न माण्हू दिलि थी वेंदी आहे कंहिंसां दिलि सां पालण दिलि सां माना इबादत कर मोहबत सां जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि चाहींदा हुया वैला रब्बिक फ़रग़ब ठीक थियो हाणे नवां लफ़्ज़ कहिड़ा आहिनि हिते थोरो तकिड़ो हलूं था पिया पोइ इंशाअल्लाह सेशन पूरो था कयूं पिया कुझु नवां लफ़्ज़ असां हिते सिखियासीं कहिड़ा आहिनि सो अॻु में बि सिखी आया आहियूं नवां मतिलबु न बि हुजनि जेको आहे न अलम माना छा जिते बि हुजे हिनखे अलिफ न चइबो अलिफ ज़बर जॾहिं अची वई त छा थींदो हमज़ा अलिफ ज़ेर हुजे पेश हुजे छा थींदो हमज़ो थी वेंदो हीअ हमज़ा अलिफ आहे हमज़ा ज़बर आहे हमज़ा ज़ेर हमज़ा पेश थींदो आहे उहो हमज़ा अचे ज़बर माना छा लम अलम आहे न लम माना न छा न ल अचे या ले अचे माना लाए क अचे माना तोखे या तुंहिंजे इहो थींदो न इहो असां लाइ इस्तेमालु थींदो आहे इनखे पोइ सम्झिबो इहो लफ़्ज़ नहन मूं निकितल आहे न उहो छा आहे उहो ॾिसंदासीं इंशाअल्लाह ही मुदारे जो सिखो अलज़ी माना जेको ठीकु आहे ऐं व माना ऐं अन चइबो आहे बाबति खां साण इहे टई लफ़्ज़ इस्तेमालु थी सघंदा पिया ना माना असां फ माना पोइ तंहिं करे ऐं में बि इस्तेमालु थींदो आहे इन माना बेशक ज़हर चइबो आहे पुठी खे इस्म आहे नालो आहे कंहिं शइ ज़हर माना बदन जो नालो आहे न पुठी आहे मा माना साण इन अल्लाह मा साबिरीन मा माना उहो साण अन माना बि साण हूंदो आहे मा माना उहो साण जेको अटैच थी बाक़ाइदा हर वक़्तु उसर माना ॾुखियाई उसर माना ॾुखियाई युसर माना आसानी युसरा न चइबो आहे युसरा इज़ा माना जॾहिं इला माना ॾांहुं हलूं था पिया ही मादिन जो सेगो आहे उहे लफ़्ज़ मां सभु खणी आयो आहियां जेके इन में फ़िअल में इस्तेमालु थिया आहिनि फ़िअल आहे माना उहे शरह अलम नशरह आहे न शरह माना उहो माना हिन जेके पियो था पिया ईअं पढ़िबो ईअं शरह यशरह इशरा पीपीआई इस्तेमालु कंदासीं